साईं मसइलो आहे मुंहिंजो नालो मोहम्मद नवर दस्ती आहे मां पाण एडिशनल 6th एडिशनल सेशन कोर्ट जो पटेवालो आहियां मिस्टर सोहेल परवेज़ कुरैशी साहब वटि साईं मुंहिंजा ॿार मामूल मुताबिक़ स्कूल वेंदा आहिनि मुंहिंजी ड्यूटी आहे सर कोर्ट सगोरी में अॼु जीअं ॿार मुंहिंजा स्कूल खां मोटी आया ॾिठो त हुननि जी वालदा फर्श ते किरी पई हुई मूंखे जेको आहे फ़ोन कयूं त बाबा असांखे मसइलो थियो आहे जल्दी पहुच मां त तकड़ि में पहुतमि त मुंहिंजी वाइफ बेहोश हुई जंहिंखे मां हाणे खणी केवल्टी में पहुतो आहियां बेहोश आहे सर चोरी तक़रीबन 6 तोला सोना ऐं 4,30,000 कैश आहे साईं जी सर ॿी का बि ख़बर कान्हे हाणे वाइफ बेहोश आहे होश में ईंदी ख़बर पवंदी त केरु हुया लेडीज़ हुई जेंट्स हुया उहा ई ॿुधाए सघे थी सर पुलिस का बि असां हिन महिल ताईं न आई आहे असां चौकीदार सां ॻाल्हायोसीं चौकीदार उते वेठो आहे चए थो तव्हां हेॾे अचो त पोइ तव्हांजी कंप्लेन वठूं था जी सर असांजो मुतालबो इहो आहे साईं असांखे चोरी थी वई आहे असांजी शइ पंहिंजी वापसि मिलणु खपे ऐं असां सां जेको ज़ुल्म थियो आहे उन्हनि खे कानून कटण में जवाबदार कान थो वञे उन्हनि खे सख़्त में सख़्तु सज़ा ॾियारी वञे सज़ा ॾिनी वञनि खे साईं